सचो सतरंग। पंच साहब बृहस्पतिवार एकांतवास के शुभ अवसर से उन सचे साईं जी रहमत पाइण के लाए सनन दावन में आए। छोड़ी भागन भरी घड़ियों में सभी भावरन भेनरुन ऐं सजी संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। बृहस्पतिवार एकांतवास यानी उन सच्चे साईं जी दावन में बेही करे उन्हीं मालिक सामने लाए। पंहिंजो पाण के ॾेसा पंहिंजो पाण के संवारण पंहिंजो पाण के बढ़ाए। छाकाणि त असां जेके भी इंसान आहियूं असांजो महत्व या खासियत या खूबी वह जन्म या मरण से एतरो वास्तो न रखंदी आहे। जन्म त असां सभिनी जो थींदो आहे, हर एक जीव जो थींदो आहे, हर एक जानदार जो थींदो आहे। ऐं मरण में हर एक जो थींदो आहे। ऐं ॿई असांजे हथ में न आहे। न जन्म असांजे हथ में आहे ऐं न मरण असांजे हथ में आहे। ॿई उन मालिक जी रहमत आहे। जन्म उन जी रहमत आहे, जॾहिं बि ॾे, जीअं बि ॾे, जिते बि ॾे, असांजे वस में कोन्हे। कंहिं जगह ते ॾे, कंहिंजे घर में ॾे, कहिड़ी जूण में ॾे, कंहिं में बि ॾे, कंहिं जीवन में ॾे, किथे बि ॾे। किथे ॾे न ॾे उहो बि पंहिंजे वस कोन्हे। के चाहींदा आहिनि ॿार थिए, लेकिन कंहिंजे वस कोन्हे, थिए न थिए। के चाहींदा आहिनि न थिए, पोइ बि पंहिंजो पाण थियण लॻंदो आहे। किथे थिए, कीअं थिए, सभु पंहिंजे वस आहे, पंहिंजे वस कोन्हे। ऐं मरण बि पंहिंजे वस कोन्हे। कंहिं वक़्तु कहिड़ी माल किथां कहिड़े नमूने खणे कोई पतो कोन्हे। वेठे वेठे एक साथ खणूं या न खणूं ये भी पतो कोन्हे।
ऐं कॾहिं तंग थी मौत खे ॿाॾाईंदा रहूं तॾहिं बि वस कोन्हे अचे न अचे उनजी मर्ज़ी। तंहिंजे करे महत्व या ख़ूबी या ख़ासियत उहा जनम ऐं मरण जी उहा आहे ई न, उहा पंहिंजे बस आहे, पर जीवन में महत्व रखे थो। जेको जीवन आहे, जेका ज़िंदगी आहे, उहा असांखे कीअं रहणी आहे, कीअं घरणी आहे। उहा पंहिंजो दम रखे थी। पोइ ज़िंदगी असांजी मर्ज़ी आहे। जहिड़ा आयासीं तहिड़ा हलिया वियासीं, खाधोसीं पीतोसीं रहियासीं ऐं पंहिंजो पाण खे पंहिंजी मस्ती में रखियोसीं। चयोसीं हे करूं, ही कंदासीं, ही कयूं, अञा हे रहंदो आहे। इहे चीज़ूं त कॾहिं ख़तमु थियणी न आहे। ऐं इहे चीज़ूं कॾहिं पूरियूं बि कोन थींदियूं। पोइ राजा ययाति जो मिसाल आहे। राजा ययाति हो वॾो राजा हो। मुल्क मिरास मिल्कियत ऐश अशरत सुख इज़त शान शौकत धन पदार्थ हर चीज़ जेको बि चवनि पियो, ज़िंदगी उनजी हली पए। ऐं हिकिड़े ॾींहुं मौत अची गई थियुसि। चए वक़्तु पूरो थियो आहे, तयारी कर। हे वीचारो हिली वियो। चए वक़्तु पूरो थी वियो, मां त अञा चए टाइम पूरो थी वियो, तुंहिंजी 100 साल उमिरि थी वई आहे। चए 100 साल उमिरि त थी आहे, पर मूंखे हे कमु करिणो आहे। अञा सुख मां एतिरा सामान ठाहिया आहिनि सभु कंहिंजे लाइ, सॼी राजा ई मां छा कंदुमि। जेकॾहिं सुख वरितो ई न सभु वेठो, पर कहिड़े कम जा, सॼी हई कई सॼी वई। इन करे मूंखे कुझु मोहलत ॾे। मोहलत मां छॾे, तुंहिंजो टाइम पूरो आहे, पर झट पड़ ॿध हल। चए न बसि पेरनि ते किरे बसि, कुझु बि कर, मूंखे मार न, बसि जेको अथई मूंखे कुझु वक़्तु ॾे, जेको तूं चवे ईअं कर। मां छा करां, जेको तोखे हलणो आहे हल। चए न ईअं न कर, बसि कुझु बसि आराम कर, बसि कीअं बि कोई हल कढ, मूंखे छॾ। चङो तुंहिंजे वारो ॿियो को मरे, तोखे छॾा। चए हा सभु मूंखे पंहिंजा नी। चए ख़ानदान जेको चए जेके चवे थी। ऐं मुंहिंजूं एतिरियूं राणियूं नी, इहे सभु हे जेके वेठो ॿाहिरि, जंहिंजा नाला खणंदो हुयो, राणियूं चाचा मामा जेके हुयासीं, हर को पासीरो थींदो वियो। कोई अलाए कंहिं ते हथु रखे, बाक़ी अकेलो अची बीठो। हाणे ॿिए जे वारो केरु मरंदो? आख़िर हे चयो न कोई हल कर, जेको बि वणे मूंखे कर, मरणो न आहे, कुझु बात आराम खां। अॻे हिकिड़ो पुटु हुयो 17 साल जो, उहो निकिरी आयो। चए ठीकु आहे, जेकॾहिं बाबा खे ज़िंदगी मिलंदी आहे त मां पंहिंजो जीवन ॾियण जे लाइ तयारु आहियां। ऐं मौत मुंहिंजे पुट खे वठी वियो, राजा खे छॾे वियो। राजा पंहिंजी मस्ती पंहिंजी हली चली में, हे कर हीअं थींदो, हे थींदो, पंहिंजी मस्ती में जेको हलियो। तव्हांजो 100 साल पूरो थियो, वरी अची मौत बीठुसि। चङो तयारी कर, हाणे 100 साल थी, हाणे हल। चवंदो यार भई कुझु वक़्तु ॾे, मां त 100 साल घुमंदे फिरंदे गुज़री विया, जेके बि हुया इहे कोन ॾींहुं गुज़री, ॼण ॾिसण में ई कोन आया 100 साल। इन करे कुझु कर। मुंहिंजो बाबा अॻे छॾियो समय, हाणे त हल। चए न
बसि वरी पेरनि ते कुझु कर, मूंखे जेको आहे हिकु दफ़ो मौक़ो वरी ॾे। मां कुझु न कयो आहे, अञा मूंखे घणो कुझु करिणो आहे, जेतिरो कयो आहे एतिरा सुख न वरिता नी, एतिरियूं ॻाल्हियूं। आख़िर मौत बि तंग थो थिए, ठीकु आहे जेको वणे ॿियो माण्हू ॾे। आख़िर वरी हर को पासीरो कोई न, वरी नौजवान पुट उहो आयो चए ठीकु आहे बाबा जे वारो मां मरंदुमि। ऐं राजा चयुसि ठीकु आहे इहो वरिती वञु, मूंखे ॿियो ॾिणे वरंदुमि जेको बि आहे। ऐं वरी गुज़रियो, वरी 100 साल थियो, वरी अची पहुतुसि मौत। हे वरी साॻी ॻाल्हि। ऐं अहिड़े नमूने तक़रीबन 9 दफ़ा थियो। हर दफ़े ॿिया निकिरी वञनि, वरी पुट चएसि ऐं पुट पंहिंजी ज़िंदगी ते हाणे चई 9 दफ़ो थियो, 10 दफ़ो आयो। हाणे माना 9 दफ़ा 100 साल मिलियसि, हिकु दफ़ो पंहिंजो जेका हुयसि, माना 1000 साल ज़िंदा रहियो। जंहिंमहिल वरी आयो, 1000 साल पूरो थियो, वरी ययाति जी साॻी ॻाल्हि, चए मूंखे छॾ कीअं बि कर, मूंखे अञा हे कमु करिणो आहे, हे रहंदो आहे, अञा मूंखे हे सभु रहंदा नी। ऐं वरी जॾहिं पुटु आयो साम्हूं, मूं चयुसि मुंहिंजो पुटु थी वरिती वञ, मां वरी ॿियो ॼणींदुमि जेको बि आहे। तॾहिं मौत मूंखे चयो 1000 साल थिया थी, अञा जेको आहे मूंखे खोड़ कमु करणा आहिनि, जेको बि मूंखे हिकु मौक़ो ॾे अञा। ऐं हुनजो पुट खां पुछे चए भले तूं केतिरा दफ़ा मरदे, तोखे पंहिंजो बि ख़्यालु करिणो आहे न आहे करिणो, हर दफ़े मां तोखे वठी वेंदो आहियां। ऐं वरी हक़ीक़त इहा आहे तूं साॻियो ई जनम वठी करे जे घर में ईंदो आहे, हर दफ़े तुंहिंजी रीबर्थ थी आहे, हाणे तूं साॻियो ई 9 दफ़ा तूं इन जे करे पंहिंजी जान ॾिनी आहे, 9 दफ़ा तूं मोह आहे वरी ॼाई आयो। छा तोखे पंहिंजो बि कुझु ख़्यालु करिणो आहे या पंहिंजो कुझु बि न करिणो। जेका कमाल जी चीज़ इहा हुजे पुट चाहिए। जेकॾहिं मां 9 दफ़ा साॻियो ई आयो आहियां, त जेकॾहिं हिकु दफ़ो वरी वियुमि त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, हल मां छा कंदुमि हिते वैसे बि। चए सॼी राजाई, हे सुख, हे ऐश अशरत, हे ख़ुशियूं, ये सभु कुझु तुंहिंजी विरासत आहे, तोखे मिलंदो, सभु कुझु तोखे ई करिणो आहे, जेको बि कुझु आहे, एतिरो वैभव, एतिरो शान शौक़त, सभु कुझु। चए भई इहो घणो वक़्तु हलंदो जेकॾहिं मां कयां। चए तुंहिंजी ज़िंदगी 100 साल, 100 साल तो सुख ऐश अशरत पंहिंजी राजाई सभु कुझु हूंदा ई, जंहिं ते उहो राजकुमार खिलियोसि। चए जेकॾहिं 1000 सालनि में मुंहिंजे पीउ खे सेटिस्फेक्शन न मिली आहे, संतुष्टि न मिली आहे, चवंदो आहे अञा ई कुझु आहे, त 100 सालनि में मां छा कंदुमि, भई कोई चङो आहे पोइ ईअं ई छॾे करे बहितर थिए। जॾहिं 1000 सालनि में मुंहिंजी पूराई न थी आहे त मुंहिंजी 100 सालनि में छा थींदी। त साॻे नमूने संसार में केतिरा ई दफ़ा आयासीं, केतिरा ई दफ़ा वियासीं, इहो सर्कल हलंदो रहंदो आहे, इहो हलंदो रहंदो। इहो हे कयां, हे थींदो, हे रहंदो, जहिड़ा आयासीं ओड़ा हलिया वियासीं।
भई जेतिरा दफ़ा आयासीं उहो थींदो ई आहे। तंहिंजे करे जेकॾहिं ईअं जीवन आहे त पोइ जीअं ॿियनि जानदारनि जो आहे तीअं असांजो बि आहे। जीअं ॿिया आया खाधा पीता रहियो, पंहिंजो सुख भोॻियो हलिया विया, दुख भोॻियो हलिया विया, ठीकु आहे। पोइ इहो ई आहे तीरो जो मिसाल आहे। असल चीज़ हूंदी आहे असांजो जीवन, जनम न पर जीवन। असां जीवन खे कहिड़े नमूने गुज़ारियूं था, असांजी ज़िंदगी छा आहे। असांजी ज़िंदगी में ॿ ॻाल्हियूं हूंदियूं। हिकु इंसान, ॿियो असुर। हिकु इंसान जंहिंमें इंसानियत हुजे ऐं ॿियो असुर यानी राक्षस। ज़ुल्म, बेहसी, पंहिंजे मुफ़ाद जे लाइ कंहिंखे बि चीरे फाड़े रखणु, जंहिंखे चयो वेंदो आहे जनम त हर कंहिंजो थियो। जनम त राम जो बि थियो, रावण जो बि थियो। जनम कृष्ण जो बि थियो, कंस जो बि थियो, हर कंहिंजो थियो। ऐं मरण बि हर कंहिंजो थियो। राम भी संसार छॾियो, रावण भी छॾियो, कंस भी छॾियो, कृष्ण भी छॾियो, के संत महात्मा देव अवतार सभिनी आया बि वया बि। उहो त सभिनी जो थियो। असल चीज़ आहे उनजा अमल, उनजा हालत, जेके हिकु राम नीति चवे, ॿियो रावण नीति चइजे। आया जीवन राम वांगुरु इंसानियत सां भरियल गुज़ारियोसीं या रावण वांगुरु हैवानियत सां भरियल गुज़ारियोसीं। उहो असांजे जीवन खे दर्शाईंदो, असांजी ज़िंदगी खे ॿुधाईंदो त असां छा आहियूं। जेकॾहिं सदाचार, आध्यात्मिक, रूहानियत, चंगाई, बेहतरी, हदोखी, कैसा बेहतर व्यवहार, कंहिंखे सुख ॾियणु, सही राह ते हलणु, त पोइ इज़त ॾियणु, शान मान, आदर करणु, बेहतर व्यवहार, त पोइ या राम नीति होगी। दुराचार, मनमस्ती, क्रोध, हवस, मनमानी, ताकत, आकड़, कंहिंखे कुझु न सम्झा त पोइ रावण नीति। पर समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे ऐं इहे ॿई चीज़ूं असां सभिनी इंसाननि जे अंदरि में हूंदियूं आहिनि। असांजे अंदरि में राम बि हूंदो आहे, रावण बि हूंदो आहे। असां जहिड़ा थियणु चाहियूं तहिड़ा थींदासीं। असांजी मर्ज़ी आहे असां राम थियूं या रावण थियूं। असांजी मर्ज़ी आहे असां सीता थियूं या शरोपणखा थियूं। ॿई पंहिंजे वास्ते। असांजी मर्ज़ी आहे यशोदा थियूं
या पूतना थियो। सब कुछ असांजे वस, कंहिं ॿिए जे वस न आहे। कृष्ण थियूं या कंस थियो, जनम बि सभिनी जो थियो आहे, मरण बि सभिनी जो थियो आहे, जेतिरा बि आहे। पर असल चीज़ आहे असां छा। ऐं संसार जी नीति आहे त हर हिकु पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे, हर हिकु पंहिंजो पाण खे बहितर सम्झंदो आहे। कोई इंसान ग़लति सम्झी कुझु कंदो ई न आहे। जेकॾहिं चऊं राम चयो मां हक़ ते आहियां, तो रावण कॾहिं बि पंहिंजो पाण खे ग़लति थोरे सघियो। चवनि मां पंहिंजे दम सां आहे। जेकॾहिं कृष्ण प्यार ऐं मोहब्बत खणी आयो त पोइ कंस पण पैदा थींदे ॿार ताईं कंहिंखे न छॾियो, तॾहिं बि हुन पंहिंजो पाण खे ग़लति थोरी ठहिरायो कॾहिं बि त मां का ग़लती कंदो पिया। हुन में पंहिंजो पाण खे हुनखां वधीक सही सम्झो। तंहिंजे करे यशोदा खे जेकॾहिं ॿार मिलियो त हुन उनखे खीर ऐं अमृत पीआरियो। पर पूतना बि तुंहिंजी माउ बणिजी करे आई, भई मां हिनजी माउ वांगुरु आहे, पर उनखे ज़हर पीआरियो। उन पंहिंजो पाण खे ग़लति थोरे चयो। तंहिंजे करे हर को पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे। ऐं सही घणो करे हर कोई इन करे सम्झंदो आहे छाकाणि त हर को ॿिए खे ॾिसंदो आहे। ऐं जॾहिं बि ॿिए खे ॾिसंदो आहे, ॿिए खे ॾिसी करे पंहिंजो पाण खे सही साबित करण जी कोशिशि कंदो आहे, मां सही कयां थो। इन करे जेको ॿाहिरियों माहौल ॾिसंदो आहे उन ते हलंदो आहे, कॾहिं पंहिंजे अंदरि वेंदो ई न आहे। ऐं हर हिकु इंसान पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदो आहे। इन करे जेकॾहिं कोई साधू पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे त कॾहिं कंहिं ॾाकू पाण खे ग़लति थोरे सॼो आहे। उहो बि चवंदा जेको मां कयां थो उहो सही आहे। तंहिंजे करे हर हिकु ॿिए खे ॾिसी करे पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे। ऐं इन करे उन सच साईं, उन मालिक, उन ईश्वर, उन्हनि संतनि असांखे एकांत जी समझ ॾिनी। भई अकेलो वेही करे एकांत में अकेलो, उन मक़सदु इहो आहे मालिक सां हिकु थिए। पर उन सां तॾहिं थींदासीं जॾहिं पहिरियों पंहिंजो पाण सां हिकु थींदासीं, पंहिंजो पाण खे त सही कंदासीं। भई एकांत कुझु वक़्तु सभु चीज़ूं छॾे करे पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण ॾे त को पंहिंजे अंदरि में वञो, पंहिंजे न खूबियुनि ऐं ख़ामियुनि खे ॾिसो, पंहिंजे पुण्य ऐं पाप खे ॾिसो, पंहिंजी नेचर खे ॾिसो, पंहिंजी हली चली अंदाज़ खे ॾिसो, पंहिंजे तौर तरीक़े खे ॾिसो। ॿियनि जी छंड छाण त असां कंदा ई आहियूं। ॿियनि जो निरीक्षण त असां कंदा ई आहियूं।
ॿियनि जे सही ग़लति खे ॾिसी असां फ़ैसिलो कंदा ई आहियूं, उन ते तबसरो त असां कंदा ई आहियूं, उनखे सम्झंदा बि आहियूं, पर कॾहिं पंहिंजी बि छंड छाण करे ॾिसूं, कॾहिं पंहिंजो पाण खे बि ॾिसूं त हक़ीक़त में ॿियनि खे त मां चवंदुमि मां पाण छा, आया मां राम या रावण, मां सीता या शूर्पणखा, मां कंस या कृष्ण, मां यशोदा या पूतना, मां छा। जॾहिं असां नज़र पंहिंजो पाण ते रखंदासीं, ॾिसंदासीं पंहिंजो पाण खे, त पोइ असां सम्झी सघंदासीं त असां छा। जेकॾहिं असां पाण खे ॾिठोसीं ऐं पंहिंजो पाण में कुझु ख़ामियूं ॾिसण में आयूं, त पोइ असां पंहिंजो पाण खे संवारण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि त फ़ैसिलो असांजो हूंदो, असां राम थियणु चाहियूं था या रावण थियणु चाहियूं था, असां सीता थियणु चाहियूं था या शूर्पणखा थियणु चाहियूं था। पोइ असांखे पंहिंजो पाण ते हूंदो, पंहिंजो पाण खे ओड़ो सम्झंदासीं। जेकॾहिं पाण खे ॾिसंदासीं न, त पोइ बेशक कंहिंखे चीरे फाड़े रखूं तॾहिं बि पंहिंजो पाण खे राम सम्झंदासीं, तोड़ कंहिंखे ज़हर पीआरे छॾियूं पोइ बि पाण खे पूतना कोन सम्झंदासीं। जेसि ताईं कि असां पंहिंजो पाण खे न ॾिसंदासीं, बाक़ी असां पंहिंजो पाण खे सही सम्झंदासीं। तंहिंजे करे असांखे एकांत में, अकेलाई में, उन मालिक जी रहमत में वेही करे पंहिंजो पाण खे ॾिसणो आहे, पंहिंजो पाण खे जाचणो आहे, पंहिंजो निरीक्षण करिणो आहे, पंहिंजी छंड छाण करणी आहे। मां छा आहे, मुंहिंजा ख़्याल छा, मुंहिंजा अमल छा, मुंहिंजी चाहत छा, मुंहिंजी नेचर छा, मुंहिंजा वीचार छा। ऐं जॾहिं पाण खे ॾिसंदासीं, पंहिंजी ख़ामियुनि खे ॾिसंदासीं, उन ते नज़र वेंदी, पोइ अगरि पाण खे संवारण जी कोशिशि कंदासीं त पोइ असां सही नमूने पाण खे संभाले सघंदासीं। ऐं पाण खे बि असां तॾहिं संभाले सघंदा जॾहिं पहिरियों पंहिंजो पाण खे ॾिसूं, एकांत करूं त मूं में छा, ऐं ॾिसण खां बाद वरी चाहत हाणे मूंखे पंहिंजो पाण खे बदिलाइणो आहे। जॾहिं असां फ़ैसिलो कंदासीं, आया असांखे राम जे पासे वञिणो आहे या रावण जे पासे वञिणो आहे, पोइ जंहिं पासे असां वेंदासीं उहो पासो असांखे तमामु जल्द मिलंदो। ऐं असां मां हर हिकु राम बणजणु चाहींदो आहे, रावण बणजणु कोई न चाहींदो आहे। हर हिकु सीता थियणु चाहींदी आहे, शूर्पणखा थियणु कोई न चाहींदी आहे। असां इंसान खे नेचर वाइज़ मालिक एतिरी त रहमत सां भरियो आहे जो असां सभु चङा थियणु चाहींदा आहियूं। असांजो केरु ग़लति थियणु चाहींदो आहे, हर कोई इज़त शान मान चाहींदो आहे। केरु चाहींदो आहे त मरण खां बाद में पतो न हज़ारनि सालनि ताईं फिटकार पवंदी रहे। केरु चाहींदो आहे मरण त हिकु दफ़ो थींदो आहे, जलंदो आहे हर को, पर रावण जी ज़िंदगी ॾिसंदासीं हर साल जलायो वेंदो ऐं शहर शहर में जलायो वेंदो। अञा ताईं पतो बि न आहे कॾहिं थियो, कीअं थियो। तंहिंजे करे दुराचार, ग़लति हालत त न सिर्फ़ु जीवन में जलाईंदी आहे
पर मरण खां बाद में तो मारींदी रहंदी आहे, नरक जा द्वार ॾेखारींदी रहंदी आहे। केरु रावण थियणु चाहींदो? पर तॾहिं जॾहिं असां पहिरियों पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं त आया असांजो अंतर करे रावण नीति सां भरियल त न आहे, या राम नीति सां ॾिसूं त सही। ऐं पोइ जेकॾहिं असांखे सम्झ में आई असां में ख़ामियूं आहिनि ऐं मिटाइणियूं आहिनि त पोइ असां सचे साईं जी दामन में ईंदा, पोइ उनजी रहमत तरफ़ वधंदा, उनजे नाम ध्यान तरफ़ वधंदा। छाकाणि त उन सचे साईं जो ध्यानु, उनजो नाम, उनजी रहमत तरफ़ जीअं वधंदासीं त जीअं ई ध्यानु कंदासीं असांजी सोच, असांजा वीचार, हालत, अमल सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थियणु लॻंदा आहिनि। सभु कुझु शुद्ध थियणु लॻंदा आहिनि। इन करे जॾहिं रावण जी युद्ध हली पाए, पोइ जॾहिं रावण खे तमामु घणो नुक़सानु थियो ऐं पंहिंजे भाउ कुंभकर्ण खे उथारणु ॾियो, उनखे चयईं त चीज़ मूंखे गले में पइजी वई आहे, उन करे मुंहिंजी मदद लाइ उथ। उन पुछियो ॻाल्हि छा आहे? छा आहिनि ॿ बनवाज़ी, आहिनि ॿिए वन में फिरंदड़, पर माण्हू बि कर कोन था, हमिलो कयो था, पर मूं जहिड़े खे थकायो ठीकु ठाक त हाणे उथ। मुंहिंजो चकर छा आहे? कुंभकर्ण जे बारे पुछियोसि चए छा आहे? उनजी औरत ख़ूबसूरत हुई, मां खई आहे, इन करे उन ते असांजो झगड़ो आहे। तूं एॾो समझदार, ज्ञानी, ॼाणू, एॾो बहितर कोन कर, ॾाढो सम्झायोसि, भई तूं छॾे ॾे न। चल मूंखे छॾणी न आहे, इन करे मां छॾण लाइ खई न आहे, इन करे मूंखे उनखे पाइणो बि आहे। तूं ॿुधाए मां छा करां? बसि बाक़ी जान छॾणी आहे। मुंहिंजो बि सवलो कमु थी, जेकॾहिं तोखे अहिड़ो ई आहे त कहिड़ी चीज़ में तूं घटि आहे? हर चीज़ में ताक़त हुजे, जुरियत हुजे, अकुल हुजे, बुद्धि हुजे, पढ़ियो लिखियो हुजे, ज्ञानी हुजे, खोज हुजे, पाप हुजे, सभिनि में होशियारु आहे। तूं अहिड़ो त आहे जे माण्हू खे रिछ बणाए छॾे थो, हरण बणाए छॾे थो, पखी बणाए छॾे। इन करे मारीच खे हरण करे तो मोकिले छॾियई। पाण जेको रूप धारे एॾो वॾो राजा थी करे भिखारी बणिजी करे पहुची वई, भला कंहिं दफ़े सुञा थो? जेको कुझु तूं थियणु चाहें, जहिड़ो तूं बणजणु चाहें, ओहिड़ो रूप धारे सघे थो। जेकॾहिं हिकिड़ी औरत जी ॻाल्हि आहे, हलो उनजो साह राम आहे, त तूं राम जी शिकिल धारे करे वञे, ॻाल्हि पूरी कर, ॻाल्हि ख़तमु कर, छा तेरो झगड़ो आहे? उहो तूं करे सघे थो, जेको उहो आहे ओहिड़ो तूं पाण खे खणी घड़ी खणी जे लाइ छा थींदो आहे? तॾहिं जेको रावण जवाबु ॾिनो वॾो कमाल जो। मुंहिंजो जीअं तूं चयो उहो बि मां करे ॾिठो आहे। जीअं राम जी शिकिल करे, उहो बि मां चाहत पूरी करण जी कोशिशि कई। पर जीअं मां रूप राम जो धारींदो आहे, रावण थी करे, जीअं ई मां रूप राम जो धारींदो आहे, ओड़ी महिल मुंहिंजूं ख़ामियूं, ख़राबियूं, पाप सभु कुझु ख़तमु थी वेंदा आहिनि। बाक़ी कोई ग़लति ख़्यालु ईंदो ई न आहे, त मां छा कयां? कुझु करे ई नथो सघां।
हक़ीक़त जंहिं महिल उन जो रूप और दम पाण राम थी वेंदो आहे कि मां छा कयां, कुझु करे न सघंदा, वरी मूंखे रावण थियणो पवंदो आहे ग़लति थियण जे लाइ। राम जा रूप मां केतिरा दफ़ा धारियो आहे, पर ओॾी महिल मुंहिंजी सॼी बुद्धि सोच सभु निर्मल एतिरी बहितर एतिरी चङी थी वेंदी आहे, मां छा कयां, मूंखे कुझु थींदो ई न आहे। उन वक़्तु मां राम बणिजी वेंदो, मां छा कयां। सो हक़ीक़त में जॾहिं असां उन सच साईं जो ध्यानु कंदा, जॾहिं चङे पथ खे अपनाइण जी कोशिशि कंदा, जॾहिं उन तरफ़ वधण जी कोशिशि कंदा, त पोइ रावणपुणो, कंसपुणो, ख़राबी, ख़ामी, पाप उहे सभु अंदरि में रहंदा ई न, सॼो चङाई सां भरिजी वेंदो, त बाक़ी बचंदो छा जेको ग़लति कंदासीं, छा कंदासीं। इन करे असां सच साईं खे जॾहिं बि ॾिसंदासीं, पोइ जेको आयो, कॾहिं को चोर आयो, कॾहिं को तांत्रिक आयो, कॾहिं को ग़लति सोच रखी करे आयो, जॾहिं बि ॾिसंदासीं सिर्फ़ु उनजो दर्शन कयो, उनजी सोच बदिलजी वई, ऐं सभु जेको सभिनि खे सताई करो एतिरा पाप कंदो, उनजा सॼा पाप दर्शन थियण सां ई ख़तमु थी विया, ऐं वरी पुण्यात्मा बणिजी वियो, सचे साईं जी राह वठी करे पंहिंजे जीवन खे संभाले वियो। जॾहिं तो संसार को तंग थी करे धरती में पुरजी वियो, तो साईं जन विया अमृत छिड़काइण, धरती फाटी, जोगी ॿाहिरि निकितो, चए साईं बसि संसार निकिरी वियासीं। साईं जन चयो संसार कुझु पाइण, कुझु करण जो नालो आहे, कुझु ॾियण जो नालो आहे। ऐं सचे साईं जे दर्शन सां ओड़ी महिल उहो पूरा निकिरी पंहिंजो सभु जेके ख़्याल हुआ ख़तमु थी, वो शेवा सिमरन जे लॻी करे पंहिंजो पाण खे ई तारे वियो, केतिरनि खे सुख ॾेई वियो, केतिरो कुझु बहिरल करे। जॾहिं असां उन सचे साईं जी नीति तरफ़ हलंदासीं, उनजी रहमत तरफ़ हलंदासीं, उनजे नाम ध्यान तरफ़ हलंदासीं, त पोइ उनजूं ख़ूबियूं, उनजा गुण, उनजूं चङाइयूं सभु कुझु त अचणु लॻंदियूं। राम नीति हूंदी आहे त बहितर कीअं कजे, रावण नीति हूंदी आहे कंहिंखे ॾुख कीअं ॾिनी आहे, पंहिंजे मुफ़ाद जे लाइ। रावण मुफ़ाद लाइ कंहिंखे बि छिड़े फाड़े रखियो। रावण नीति जॾहिं ॾिसंदासीं साईं जन जे जीवन में, तो मुखिया आयो, साईं जन जो ॿारु खणी वियो, त वठी वियो, मूंखे औलाद न आहे, पर उनखे बली चाढ़े छॾियो, उनखे क़ुर्बान करे छॾियो। उन पंहिंजी रावण नीति पूरी कई, पर राम नीति सचे साईं जी नीति आ रही। जॾहिं उनजे घर में ॿार पैदा जेको मुंहुं ॾिसण लाइ तयारु न हो, साईं जन संगत बिरादरी सॼी वठी करे उन शामिलु थिया, उनखे ख़ुशी थी भई तुंहिंजे घर में ख़ुशी हुजे, मूंखे ख़ुशी आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, सभु कुझु बहितर तंहिंजे करे सचे साईं जो नाम ध्यान सिमरन उहा सॼी बुद्धि खे पातर निर्मल शुद्ध कंदो आहे, उहा सॼी सोच वीचार सभु कुझु बहितर कंदो। रावण नीति ॿिए जो हक़ गज़ब करणु चाहींदी आहे। राम नीति हर कंहिंखे सुखियो ॾिसणु चाहींदी आहे। रावण नीति उनजी औरत खे बि खणण जी कोशिशि कई। राम नीति रावण जी जीतियल जंग, जीतियल राज, उन जो मूंखे न खपे, तव्हांजो आहे, मां सिर्फ़ु माहौल खे सिधो करण लाइ चयो भई सही रस्ते ते हलो। उहे उन वक़्तु जे भाउ विभीषण खे ॾेई छॾियईं, पंहिंजो पाण अयोध्या सां थोरे मिलाई,
उनके अयोध्या जो हिस्सो थोड़े बणाए, उते को पंहिंजो माण्हू भाउ या कंहिंखे राजा करे थोड़े वियारे, असली कुछ आहे ई न। ऐं जेको हरू भरू कंदो उहो रावण वांगुरु। तंहिंजे करे एकांत कुछ वक़्त वेही पंहिंजो पाण जी छंड छाण कर, पंहिंजो पाण खे ॾिस त मुंहिंजी नीति कहिड़ी, मुंहिंजी हालत कहिड़ी, मुंहिंजो अंदाज़ कहिड़ो, मुंहिंजी नेचर कहिड़ी, मुंहिंजा वीचार कहिड़ा, मुंहिंजा अमल कहिड़ा, मुंहिंजी चाहत कहिड़ी। आया असां राम तरफ़ वञूं था या रावण तरफ़ वञूं था? असां उन सचे साईं तरफ़ वञूं था या उन शख़्स तरफ़ वञूं था जंहिं कंहिंजे ॿार जी बि बली चाढ़े छॾी? असां कहिड़े तरफ़ वञूं था? असां छा चाहियूं था? असांजी सोच कहिड़ी? सभ खां पहिरीं उहो तॾहिं थींदो जॾहिं एकांत में असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। ॿाहिरी दुनिया में हर हिकु पंहिंजो पाण खे सही सम्झंदा, कोई ग़लति सम्झंदो ई न आहे। अॼु ताईं कंहिं त्यागू कोन्हे चयो मां को ग़लति कयो। अॼु ताईं कंहिं कातिल ईअं कोन्हे चयो त मां गुनाह कयो आहे। उन पंहिंजो पाण खे सही साबित करण जी कोशिश कई आहे। असां घर में हुजूं, परिवार में हुजूं, समाज में हुजूं, मुआशरे में हुजूं, माहौल में हुजूं, केतिरो बि कुझु हुजे, किथे बि हुजे, असां ॾिसंदासीं हर को पंहिंजो पाण खे सही साबित करण जी कोशिश कंदो आहे। अगरि हर चीज़ सही आहे त पोइ सभु कुझु ग़लति छो आहे? असुल सम्झण जी ॻाल्हि ई आहे। अगरि हर को सही करे थो त पोइ माहौल ग़लति छो? अगरि हर को चए थो मां सही आहे, सभु सही नी, त पोइ घर जो अंदाज़ बिखरियल छो? हर को ठीकु आहे त मुंहुं मुतियाव छो? हर हिकु सही आहे त उहो नफ़रत छो? ऐं हर को चए थो मां सही आहे, कोई ग़लति थियण जे लाइ तयारु कोन्हे, कोई ग़लति सम्झण जे लाइ तयारु ई कोन्हे। उनजो कारण हर हिकु ॿिए खे ॾिसंदो आहे, कोई पंहिंजो पाण खे ॾिसण लाइ तयारु न आहे। कोई पंहिंजी कमी जाचण लाइ तयारु कोन्हे त मञण लाइ तयारु कीअं थींदो? कोई शख़्स ॿुधण लाइ तयारु न हूंदो त सम्झण जे लाइ तयारु छा हूंदो? साॻे नमूने जीवन खे बणाइण जे लाइ असांखे पंहिंजो निरीक्षण करणो पवंदो, पंहिंजी छंड छाण करणी पवंदी, ऐं उनजो नालो एकांत आहे। उनजो नालो अकेलो थियणु आहे। ॿियनि सभिनी वीचारनि खे छॾे करे ॿियनि खे ॿियो छा करे थो, कीअं हले थो, छा ॾिसे थो, सभु छॾो। तव्हां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसो, मां छा? जंहिं ॾींहुं असां नज़र छड़ो पंहिंजो पाण ते रखंदासीं, असां उन वक़्तु इहो बि छॾे ॾियो। जंहिं वक़्तु एकांत में ॿियो मां सां कीअं हलियो न, उनजी भेट में न, सही हलियो या ग़लति हलियो, भई उहो जीअं हले, मां छा, मूंखे छा करणु खपे, मां छा ग़लति कयो या सही कयो, उन जेको कयो इहो उनजो फ़ैल आहे, मां छा कयो। जंहिं ॾींहुं नज़र असां पंहिंजो पाण ते रखंदासीं, जंहिं ॾींहुं नियत असां पंहिंजी परखींदासीं, जंहिं ॾींहुं अकेलो पंहिंजो पाण सम्झंदासीं, त पोइ असांखे सही पतो पवंदो त मां छा। ऐं पोइ वरी कदम वधाईंदे, थोरो अॻिते ईंदे
असां जंहिं वक़्तु उन सचे साईं जो ध्यानु कयोसीं, उनजो नाम सिमरन कयोसीं, त पोइ ख़ामियूं ऐं ख़राबियूं सभु पंहिंजो पाण दूर थी वेंदियूं। पोइ पंहिंजो पाण ख़ूबियुनि सां भरबासीं। जीअं रावण चयो, हिकु दफ़ो न मां केतिरा दफ़ा आज़मायो, मां राम जो रूप धारियो आहे, पर जॾहिं राम जो रूप धारींदो आहियां त मुंहिंजो रावण पूरो ख़तमु थी वियो, त मां राम बणिजी वेंदो, मां छा कयां, कुझु नथो करे सघां। असां जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उन मालिक खे अंदर में विहारींदासीं, त पोइ ख़ामियूं ऐं ख़राबियूं बाक़ी कहिड़ियूं रहंदियूं। रावण तो रूप धारियो, पर सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, उनजो त जंहिं दर्शन कयो, दर्शन करण सां ई वो अहंकार जो पाप जो दीवारूं त सभु पंहिंजो पाण किरियूं वञी, बाक़ी पंहिंजो पाण दर्शन जे लाइ उन करे बीह रहियो तांत्रिक जेको बि हुयो। जॾहिं बि उन तांत्रिक सभिनी खे सतायो, ॾुखायो, पर साईं जन जीअं भक्ति में बीठा, जब हिकिड़ो ॾुखाईंदो तूं अंदरि रहंदो त दीवारूं किरियूं वञी। तंहिंजे करे अहंकार, तकबुर, सार, जलन, क्रोध, नफ़रत, हवस, हसद जो दीवारूं जेके बि आहिनि, उहे सभु सचे साईं जे दर्शन सां पंहिंजो पाण किरंदियूं आहिनि। ऐं जॾहिं उन सचे साईं जो दर्शन थींदो आहे त पोइ सोच, समझ, बुद्धि एतिरी त शुद्ध ऐं पवित्र निर्मल थींदी आहे, जो जॾहिं सचे साईं जन तांत्रिक वांगुरु चरणनि ते अचिबो आहे त पोइ आशीर्वाद मिलंदी आहे, त सभु कुझु सुहानो थी वेंदो आहे, सभु सुख बणिजी वेंदा आहिनि, सभु कुझु पइजी वेंदो आहे। तंहिंजे करे अॼु जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो पाण खे ॾिसण ऐं पाण खे बदिलाइण जो मौक़ो आहे, पंहिंजो पाण खे संवारण जो मौक़ो आहे। छाकाणि त जीवन सां असांजो वास्तो आहे, असांजो जनम ऐं मरण सां न, उहे त ॿई थियण जी असांजे वास में कोन्हे। ऐं जनम बि हर कंहिंजो थियो, राम जो बि थियो, रावण जो बि थियो, सचे साईं जो बि थियो, ॿियनि जो बि थियो, भॻत साहिब सभिनी जो थियो, ऐं मरण बि हर कंहिंजो थियो। पर जीवन कीअं गुज़रियो, असल कमाल जी चीज़ जीवन आहे। असांजो जीवन छा, ऐं जीवन जी हक़ीक़त में असांजो सभु कुझु हूंदो आहे। ज़िंदगी असांजी सभु कुझु हूंदी आहे। जेको वक़्तु आहे जीअं आहे, पंहिंजो पाण खे बणाए करे, पंहिंजो पाण खे उन सचे साईं जी रहमत तरफ़ वठी वञे। ऐं जीअं सचे साईं जी रहमत तरफ़ वठी वेंदासीं त पोइ ख़ूबियूं पंहिंजो पाण अचणु लॻंदियूं, चङाइयूं पंहिंजो पाण अचणु लॻंदियूं, सभु राहूं रस्ता खुलंदा वेंदा, असां पंहिंजी मंज़िल तरफ़ वधंदा रहंदासीं, गामज़न थींदासीं। सच जीअं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे जीवन खे बणाए ऐं ज़िंदगी खे संवारण सेखारे, असांखे उन सचे साईं जी रहमत तरफ़ वठी करे ऊचाइनि खे छुआइण सेखारे थो, असांखे इंसानियत जी अज़मत ऐं मानवता जी महानता तरफ़ वठी हलणु सेखारे थो। सो अॼु जी शुभ घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जो उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदे पंहिंजो पाण खे
शीतल निर्मल इंसानियत सां भरपूर कर दे। सच साईं जे नाम ध्यान सां सदाई ऊंचाई खे पायूं ऐं सदाई श्रेष्ठ बणिजी श्रेष्ठता खे रसूं। सो अॼु शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतिवार एकांतवास जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफों आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।